काश मूं वटि पैसा हुजनि हा। I wish I had money. मरीज़ बेहोश आहे। Patient is unconscious. मां तव्हांखे यकीन ॾियारियां थो त मां तव्हां सां शादी कंदसि। I assure you that I will marry you. हुन मूंखे सूफ़ खाइण खां मना कयो। He forbade me to eat the apple. अगर फीमेल जी ॻाल्हि हले थी त she pronoun इस्तेमाल कंदासीं यानी हीअं ट्रांसलेट कंदासीं she forbade me to eat the apple. हूअ कॾहिं वापसि ईंदी? When will she be back? असां अॻु में मिली चुका आहियूं। We have met before. छा तव्हां हिक ॿिए खे सुञाणियो था? Do you know each other? तव्हां कहिड़े क़िस्म जा माण्हू आहियो? What type of person are you? तूं कीअं ख़ुशि थी सघे थो ऐं फीमेल जे लाइ हीअं चवंदासीं तूं कीअं ख़ुशि थी सघे थी। How can you be happy? मां थोरी देरि में अचां थो ऐं फीमेल हीअं चवंदी मां थोरी देरि में अचां थी। I come in a while. अहिड़ो छा थियो जो तूं मूंसां ॻाल्हाइण छॾे ॾिनो? What happened that you stopped talking to me? मां ईअं सोचे बि नथो सघां ऐं फीमेल हीअं चवंदी मां ईअं सोचे बि नथी सघां। I can't even think so. तव्हां स्कूल कहिड़े वक़्तु वेंदा आहियो? What time do you go to school? जेकॾहिं तोखे हिमत आहे त हिते अची ॾेखार। If you dare come here. मींहं में विझण जो पंहिंजो ई मज़ो आहे। Getting wet in the rain has its own feel.